अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं जिन रिसालत मुहम्मदी जो इनकार कयो आहे से चवनि था त हिन जे रब हिन ते को मौजज़ो छो न नाज़िल कयो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त बेशक अल्लाह जंहिंखे घुरे थो तंहिंखे हक़ जा मुनकर थियण करे गुमराह करे थो ऐं जंहिं ॾांहुं रुजू कयो उनखे सिधो रस्तो ॾेखारे थो। जिन ईमान आंदो उन्हनि जी दिलनि खे अल्लाह जे ज़िक्र ऐं याद में आराम मिले थो। आगाह थी वञो, याद रखो त अल्लाह जे ज़िक्र ऐं याद सां ई दिलनि खे इत्मीनान, आराम ऐं सुकून पहुचे थो। जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन लाइ आख़िरत में ख़ुशियूं ऐं सुहिणो या मुबारक मोटण जो माॻ आहे। जहिड़ी तरह ॿियनि उम्मतुनि ॾांहुं नबी ऐं रसूल मोकिलियासीं, अहिड़ीअ तरह ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोखे हिक उम्मत में मोकिलियो आहे जंहिं खां अॻु केतिरियूं उम्मतूं गुज़री चुकियूं आहिनि। हुन लाइ त जेको क़ुरान असां तो ॾांहुं वही कयो आहे सो तूं खेनि पढ़ी ॿुधाए। हालांकि उहे बाज़ार यानी रहमान जो इनकार कंदड़ आहिनि। तूं उन्हनि खे चई छॾ त उहो यानी अल्लाह ई मुंहिंजो पालणहार आहे ऐं उन खां सवाइ ॿियो को बि इबादत जे लाइक़ न आहे। मूं उन ते ई भरोसो कयो ऐं उन ॾांहुं ई मुंहिंजो मोटण आहे। छाकाणि त काफ़िर मौजज़े जा मुतालिबा त करे रहिया हुआ पर क़ुरान जहिड़े मौजज़े जो इनकार करे रहिया हुआ। तंहिं ते अल्लाह फरमायो, जेकॾहिं सच पच क़ुरान अहिड़ो हुजे हा जो उन सां जबलनि खे हिलाइजे हा या ज़मीन खे टुकड़ा टुकड़ा कजे हा या ज़मीन फाटी पवे हा या मुर्दा ॻाल्हाइनि हा त बि उहे ईमान न आणीनि हा। पोइ सम्झी छॾियो त सभु कम अल्लाह जे वस में आहिनि। पोइ मोमिननि अञा बि न ॼातो आहे छा त जेकॾहिं अल्लाह घुरे हा त सभिनी माण्हुनि खे हिदायत करे हा, पर जबरी हिदायत ॾियणु हुन जी सुन्नत न आहे। ॾिसो तफ़सीर आयत नंबर 9 सूरह नहल। ऐं न मञींदड़नि खे संदसि करतूतनि जे करे हमेशा का न का आफ़त ईंदी रहे थी या संदन घरनि जे वेझो किथे वाक़िअ थींदी रहे थी ऐं ईअं थींदो रहंदो जेसीं ताईं अल्लाह जो वाइदो पूरो थिए यानी काफ़िर कुफ्र जी सज़ा भोगी ऐं मुसलमान कामयाब थीन या क़यामत अचे। बेशक अल्लाह कॾहिं बि वाइदे खिलाफ़ी नथो करे।